सभी के पूना स्टेशन ते पहुंचणो आहे। 11:30 बजे जलगांव जी गाड़ी आहे। उते ॿुधाईंदासीं पूना भुसावल पुछजो पूना भुसावल ट्रेन उते जिते उन प्लेटफॉर्म ते सभई मिलो पूरे 11 बजे उते पहुची वञो। सभी का नाला चेक कंदासीं, सभी का फोन नंबर लिखंदासीं ऐं पाण सां लंच खणी हलो पंहिंजो, मंझंदि जी रोटी, 2 चादरूं, पिलो ऐं 2 ड्रेसिस पंहिंजूं ऐं पाणी जी बॉटल, इहो सभु खणी हलो। 10:15 बजे तां लोकल ट्रेन आहे।
11 बजे ताईं तव्हां पुणे पहुची वेंदा, 11:30 उतां गाॾी आहे ऐं वरी 12 तारीख़ राति जो वापसि ईंदासीं। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। हाणे राधा तेरा श्याम हमने कहाँ देखा? वृंदावन में देखा। वृंदावन में श्याम क्या कर रहा था? कौन बताएगा? वृंदावन में क्या कर रहा था श्याम? केर बताइयो? रास रचाते हुए। खत्म मत करो। जिन मोहन के डिठो रास रचाते हुए, किसने किसने देखा मोहन को रास रचाते हुए? जयंती राजी लिया वारो राम बाबा हरदस राम वो हत ओ भाई हत। सभी कहते डिठो सी कृष्ण भगवान के डिठो सी। कितने डिठो सी? वृंदावन में। छापा कर कृष्ण भगवान रास करके जन। हाणे ये रास लीला कैन ॾिठी? शंकर ऐं पार्वती। शंकर भगवान कंहिंखे चवनि था? पार्वती खे चवनि था मूंखे बि ये रास लीला खेॾणी आहे, मूंखे बि हिन रास लीला में वठी हल। त सभई ध्यान सां ॿुधो छो एतिरो गोड़ आहे। पार्वती माता चए थी तव्हां हुन रास लीला में नथा हली सघो। छो नथा हली सघो? छो त उते ख़ाली केरु अलाउड आहिनि? लेडीज़ अलाउड आहिनि। त ॾिसो शंकर भगवान उन्हनि खे कृष्ण भगवान सां एतिरो प्यार आहे, चवनि था मां साड़ी पाए करे बि हलंदुसि हुन में। मूंखे साड़ी पाए करे बिंदी हणी करे चोटो करे करे मूंखे वठी हल ऐं मां किथे हलंदुसि? रास लीला में हलंदुसि। सभई चवंदासीं हिकु दिन वो बोले भंडारी बन के ब्रज की नारी गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है। भंडारी बन के ब्रज की नारी गोकुल में आ